छा हुयो? बालाघाट मां सुरेश रंगलानी आहियां। हिन टाइम असां बालाघाट जी मयूर टाकीज़ में वरदान 2 पिक्चर ॾिसी निकिता आहियूं। सॼी पब्लिक एतिरो फुल वियो आहे इहो टाकीज़ कि माण्हू हेठि वेही करे बि हिन फिल्म खे ॾिठो आहे। छोजो असांजे भाउ नरेश उदाणी जेका फिल्म ठाही आहे हिकदमि ज़बरदस्त, हुनजी हर शइ जेका ॾाढी सम्झाइश वारी आहे ऐं एक्चुअल में हिन टाइम जेको समाज में थी रहियो आहे, छोकिरियुनि जा न्याणियुनि जा जेके वीचार आहिनि उन ते हिकदमि सटीक फिल्म ठही आहे। हीअ फिल्म हर कंहिंखे, हर शहर में, हर सिंधीअ खे, माता भेनरुनि भाउरनि खे ॾिसणु खपे। अहिड़ी सुंदर फिल्म ठहियलु आहे जो किथे बि विच में फिल्म खे छॾण जी इच्छा ई न थींदी आहे। तो मुंहिंजे त सभिनी सां वेनिती आहे कि हर सिंधी हिन फिल्म खे ॾिसे। हिकु दफ़ा न, 2 दफ़ा ॾिसण जी इच्छा थींदी। अहिड़ी बढ़िया फिल्म ठहियलु आहे। मां नरेश उदाणी जी खे वाधायूं ॾींदुमि हिन फिल्म ठाहिण लाइ।